अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडिया ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 600 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 601 किस्त नंबर 188। दोस्तों इन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों हीउ ॿई पंहिंजे पंहिंजे सीन में लॻा पिया आहिनि पर हिन शख़्स जो ध्यानु कैमरा ॾांहुं आहे। दोस्तों हिन शख़्स जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 602 किस्त नंबर 190। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही कैमरामैन जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 603 किस्त नंबर 190। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 604 किस्त नंबर 190। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरा जे फ्रेम में माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हिन जॻह ते तव्हां हीउ ॾिसो त हिते माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 605 किस्त नंबर 190। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे ही माइक जो पाछो ऐं ही माइक मैन जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहिया आहिनि। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो पाछो ऐं ही माइक मैन जो पाछो कैमरा जे फ्रेम में नज़र अची रहिया आहिनि। दोस्तों हिते माइक मैन खे कैमरा जे फ्रेम खां परे रहणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलानी टीवीअ हीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 606 किस्त नंबर 190। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिते माइक मैन कैमरा जे फ्रेम खां परे रहे हा, माइक खे परे करे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो खे प्यार भरे कमेंट में ज़रूरु ॾेई छॾींदा। ऐं दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों किस्त नंबर 189 में का बि मिस्टेक न हुई, इन करे मूं का बि मिस्टेक न ॾिनी आहे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।